अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾींहुं ॾींहुं लाट में सतार सरोमा जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ जे रहनुमाई जे हवाले सां ई हिकु नई वीडियो सां हाज़िर थिया आहियूं। अॼु जी ॻाल्हि में अॼु असां सिंधी ॿोलीअ जे बुनियादी तसवुर ते थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं तव्हांजा बुनियादी कॉन्सेप्ट ठीक थी वञनि। दुनिया में जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि में जेको पहिरीं अलामत आहे कंहिं बि ॿोलीअ जी, उनखे असां अखर था चऊं। जीअं अंग्रेज़ीअ में ABCD, ऐं ईअं ई सिंधीअ में अलिफ बे ॿे। ठीकु आहे। इहे जेके अखर आहिनि इहे ॿोलीअ जी इब्तिदाई अलामत आहे, पहिरीं अलामत ॿोलीअ जी अखर आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अखर गॾिबा आहिनि त लफ़्ज़ ठहंदा आहिनि, ऐं लफ़्ज़ गॾिबा आहिनि त जुमिला ठहंदा आहिनि, ऐं जुमिला गॾिबा आहिनि त पैराग्राफ ठहंदा आहिनि, ऐं पैराग्राफ गॾिबा आहिनि त मज़मून ठहंदा आहिनि। हीअ हिकिड़ो पूरो सीक्वेंस, हिकिड़ी तरतीब आहे, ऐं ईअं ई ॿोलीअ जो तसवुरु अॻिते सफ़र करे थो। जॾहिं असां सिंधी ॿोलीअ जे अखरनि जी ॻाल्हि था कयूं त इहो तव्हां सभिनी जे इल्म में आहे त सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि, अल्फ़ खां ये ताईं, ऐं इन्हनि जा आवाज़ 51 आहिनि। अखर 52 आहिनि ऐं आवाज़ 51 आहिनि। इहे बज़ाहिर त हिकिड़ो नंढो सुवालु आहे, पर इंटरव्यूज़ में कॾहिं कॾहिं को अहिड़ो स्पेशलिस्ट वेठो हूंदो आहे जंहिंजी बारीक बारीक शयुनि ते नज़र हूंदी आहे त उहो इन क़िस्म जा नंढड़ा नंढड़ा सुवाल बि पुछी वठंदो आहे त जीअं उमेदवार जी बेसिक मालूमात खे गेज करे सघिजे, चेक करे सघिजे। हाणे मिसाल जे तौर ते 52 अखर आहिनि ऐं उनजा जेका आवाज़ आहिनि 51 आहिनि। उहे कीअं आहिनि जो बेसिकली अलिफ जेको आहे, अलिफ ऐं हमज़ो ॿ उहे अखर आहिनि सिंधी अलिफ बे जा, सूरत खतीअ जा, जिन जो आवाज़ साॻियो ई आहे। अच्छा, जेके बि अखर आहिनि उन्हनि जी जेका आहे पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे। अखरनि जी जेका आहे उहा पंहिंजी पंहिंजी सुञाणप आहे, ख़ासियत आहे। हर अखर जूं जेका ख़ासियत आहे उन जूं घटि में घटि 3 ख़ासियतूं आहिनि। मिसाल जे तौर ते अखर जो आवाज़ आहे, अखर जी शकिल आहे, ठीकु आहे, माना अखर जी सूरत, आवाज़ ऐं नालो। मिसाल अलिफ आहे त अलिफ हिकु अखर आहे, अलिफ इन जो नालो आहे, ऐं इन जी हिकिड़ी शकिल आहे, इन जो आवाज़ आहे। बे आहे, बे जेको जॾहिं असां उचारियूं था त इहो बे, इहो अखर जो नालो था वठूं। बे जॾहिं बोर्ड ते लिखूं था, ॿारु ॾिसे थो त इहो बे जी शकिल आहे, ऐं इन जो आवाज़ ब त ईअं। अच्छा, हाणे हिकिड़ो ॿियो अहम सुवालु जेको आहे उहो जेको नौजवाननि खे मुंझाईंदो आहे घणे भाङे, इलाही असांजा दोस्त इन में फासी पवंदा आहिनि। इहो सुवालु इहो हूंदो आहे त सिंधी अलिफ़बे में या सूरत खतीअ में हरफ़ इलत घणा आहिनि। मुंहिंजो तजुर्बो आहे, मां सॼी सिंध में टीचर्स जी ट्रेनिंग प्रोग्राम में वियो आहियां, ऐं मूंखे इन क़िस्म जा चैलेंजिस दरपेश आया आहिनि त असांजे जेको टीचर आहे उन जे इल्म में बि को क्लियर कॉन्सेप्ट पिक्चर कान्हे त सिंधीअ में हरफ़ इलत घणा आहिनि ऐं हरफ़ इलत आहे छा। हरफ़ इलत छा आहे, व्यंजन छा आहे, कॉन्सोनेंट छा आहे, जंहिंखे असां वाविल चऊं था अंग्रेज़ीअ में, सिंधीअ में हरफ़ इलत था चऊं पिया। ऐं साॻे ई वक़्तु जंहिंखे व्यंजन था चऊं, हरफ़ सही था चऊं, उनखे कॉन्सोनेंट था चऊं अंग्रेज़ी में। हाणे इहो अहम सुवालु आहे, नंढड़ो सुवालु आहे, पर इनखे थोरो ॻोल्हे ठाहियूं था पिया त सिंधीअ में जेके हरफ़ इलत आहिनि, हरफ़ माना अखर, इलत माना बीमार। असांजा जेके लिसानियात जा माहिर आहिनि उन्हनि पंहिंजे ग्रामर जे किताब में जेका वस्फ़ ॿुधाई आहे हरफ़ इलत जी, उहा ॼाणाई अथऊं त हरफ़ इलत माना उहे अखर, उहे बीमार अखर जिन खे हलण जे लाइ हरफ़ सहीअ जो कुलो खपे। याने इनखे थोरो सम्झायूं था तव्हांखे सवलाई तरीक़े सां त इहे हरफ़ इलत माना बीमार अखर, इहे पंहिंजे पाण हली न सघंदा आहिनि, इहो हरफ़ सही जे कुल्हे ते चढ़ी पोइ इस्तेमालु थींदा आहिनि, या उनजी चीच पकिड़े इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिनखे थोरो सम्झूं था पिया त इहे जेके सिंधीअ जा हरफ़ इलत आहिनि उहे आहिनि कुल 3। अंग्रेज़ीअ में जीअं असां पढ़ंदा आहियूं AEIOU, सिंधीअ में असां वटि हरफ़ इलत आहिनि कुल 3, जिन में अलिफ, वाव ऐं ये, इहे 3 जेके आहिनि अखर, इहे हरफ़ इलत तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। पर हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हांखे शेयर कंदो हलां त इहे साॻिया ई अखर आहिनि जेके हरफ़ सही तौरु बि इस्तेमालु थींदा आहिनि। इन में थोरो बारीक फ़र्क़ु आहे, उनखे सम्झणो पवंदो। जॾहिं असां हरफ़ इलत जी ॻाल्हि था कयूं त इहे जेके अलिफ, वाव ऐं ये आहिनि, इहे कंहिं बि लफ़्ज़ जे जॾहिं विच में इस्तेमालु थींदा या आख़िर में इस्तेमालु थींदा
तॾहिं इहे हरफ़ इलत तौरु इस्तेमालु थींदा। पर जेकॾहिं इहे कंहिं बि लफ़्ज़ जे शुरूअ में इस्तेमालु थींदा त पोइ इहे हरफ़ सही तौरु इस्तेमालु थींदा। जीअं मिसाल जे तौर ते असां अल्फ़ खे इस्तेमालु था कयूं, अकबर, अकबर लफ़्ज़ आहे, इन में अल्फ़ शुरूअ में इस्तेमालु थियो ऐं इन अल्फ़ ते ज़ोर ॾियणो पियो, एराब अचे थी पई त इहो जेको अल्फ़ आहे इहो हरफ़ सही तौरु इस्तेमालु थियो। पर अख़बार जॾहिं असां चऊं था त शुरूअ वारो जेको अल्फ़ आहे इहो हरफ़ सही तौरु इस्तेमालु थियो। ऐं बा बे कॉन्सोनेंट लफ़्ज़ आहे, अखर आहे, सॉरी, कॉन्सोनेंट अखर सां गॾु अल्फ़ चढ़ी आयो उनजे कुल्हे ते, उनजी चीच पकड़ियईं त उहो सुर ठाहिण जे कमु आयो, इन जे करे इहो हरफ़ इलत आहे, वाविल आहे। अलिफ़ वाव इहे वाविल आहिनि। ऐं तव्हां यादि रखो त वाविल जेके आहिनि या हरफ़ इलत जेके आहिनि इहे कंहिं बि कॉन्सोनेंट सां गॾिजी सुर ठाहिण में मदद ॾींदा आहिनि, सुर ठहंदा आहिनि। असां जेको बि कुझु ॻाल्हाए रहिया आहियूं उन में सुर आहिनि। मिसाल आ बा बा भा बा बो। हाणे बा बो जॾहिं इन जा असां पद ठाहींदासीं त बे हिकु अखर इस्तेमालु थियो आहे कॉन्सोनेंट, ऐं आ जो सुर इस्तेमालु थियो आहे त इहो थियो बा, इहो हिकिड़ो पद थियो। वरी बे कॉन्सोनेंट इस्तेमालु थियो आहे, हरफ़ सही या वींजर इस्तेमालु थियो आहे, ओ जो सुर इस्तेमालु थियो आहे, बा बो, यानी ही ॿिनि पदनि ते मुश्तमिल हिकु लफ़्ज़ आहे जंहिंखे असां चऊं था बाबो। ऐं ॿिन्ही में अलिफ़ वाविल तौरु इस्तेमालु थियो आहे। तव्हां ॾिठो त बा बो, आ जो सुर ऐं ओ जो सुर, इहे सुर इस्तेमालु थिया आहिनि। इहे सुर बि तव्हांखे सम्झणा पवंदा। सिंधीअ में इहे जेके सुर आहिनि उहे बि इंतिहाई अहम आहिनि सम्झणु। तव्हां खां को बि इन क़िस्म जा बारीक सवाल पुछी सघे थो जेकॾहिं को अहिड़ो इंटरव्यू में वेठो माण्हू जंहिंखे बेसिक कॉन्सेप्ट्स अचनि था ऐं बेसिक कॉन्सेप्ट ते हू एक्सप्लोर करणु चाहींदो अव्हां खां, त ज़रूरु तव्हां खां पुछंदो। सिंधीअ में 10 सुर इस्तेमालु थियनि था। अलिफ़ वाव ऐं ये मां जेके सुर निकिरनि था उहे 10 आहिनि। हिकिड़ा आम सुर आहिनि, ठीकु आहे। ॿिया नेज़ल साउंड्स आहिनि जंहिंमें नून गुनो इस्तेमालु थींदो आहे। उहे 10 सुर तव्हांखे ज़हन में रखणा पवंदा ऐं सिखणा पवंदा, सम्झणा पवंदा। इहो कहिड़े वक़्तु बि तव्हांखे इंफॉर्मेशन ॼाण कमु अची सघे थी, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते ए ओ आ, हाणे इहे जेके सुर आहिनि जेकॾहिं इन जा नेज़ल साउंड असां कढूं त आ, इन में नून गुनो ईंदो आख़िर में त इहे सुर निकिरंदा। वाव मिसाल तौरु ओ औ ऊ। हाणे इहे जेके सुर आहिनि इन में जेकॾहिं असां नून विझंदासीं आख़िर में त इहो नून गुनो थी वेंदो ऐं इहे वरी नेज़ल साउंड्स थी वेंदा 10 अलॻि। माना इहे जेके ए ओ आ ओ ऊ औ ए ई, हाणे तव्हां इहो ॻणींदो त इहे 10 सुर थिया। ऐं 10 कॉमन सुर आहिनि। इन्हनि 10 सुरनि में जेकॾहिं नून आख़िर में मिलाईंदासीं त इहो नून गुनो थी वेंदो ऐं इहो नेज़ल साउंड्स थींदा। अहिड़ी रीति सिंधीअ ॿोलीअ में सिंधी सूरत खतीअ जा जेके वाविल साउंड्स आहिनि, इहे जेके असां डिस्कस कयासीं, 10 कॉमन आहिनि ऐं 10 नेज़ल साउंड्स आहिनि। इहे तमामु ज़रूरी आहिनि। तव्हांखे बेसिक नॉलेज आहे सम्झण जे लाइ, इहो तमामु ज़रूरी आहे। कुझु विसरग आहिनि, इहो तव्हांखे बेसिक इंफॉर्मेशन हुजणु खपे। विसरग घणा आहिनि सिंधीअ में ऐं विसरग छो था चऊं इनखे? इहे ॻरा आवाज़ आहिनि, एस्पायरेट साउंड्स आहिनि। इन जी बि पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। उहे विसरग तव्हांखे यादि करे वञनि, पढ़ी वञणु खपे। उन सां गॾोगॾु तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे कॉन्सेप्ट्स में इहे ॻाल्हियूं यकीनन ज़हन नशीन करणु खपनि, छो त इन पासे असांजे आम उमेदवार जो ध्यानु न हूंदो आहे। इन जे करे मां तव्हांखे इहो हिंट ॾिनो ऐं यकीनन तव्हांखे इहे शयूं कॉन्सेप्ट्स पढ़णु खपनि। सिंधी ग्रामर जे हवाले सां बेसिक कॉन्सेप्ट्स तव्हांखे पढ़णु खपनि। हाणे मिसाल जे तौर ते कॾहिं कॾहिं नंढड़ा सवाल बि तव्हांजे कमु अची वेंदा। मिसाल तौरु तव्हां खां को इंटरव्यू में पुछे थो त बाबा फ़इल लाज़मी ऐं फ़इल मुतहदी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त हाणे असांजो जेको उमेदवार आहे घणे भाङे उहो हाई पिच ते वञी जॾहिं तयारी करे थो त पोइ इहे नंढड़ा नंढड़ा कॉन्सेप्ट ओरांगे अॻिते निकिरी थो वञे ऐं पोइ कॾहिं कॾहिं वरी नंढड़ा कॉन्सेप्ट बि माण्हूअ खे फासाए विझंदा आहिनि। सो इन जे करे अव्हांखे सलाह सुहिणी इहा आहे त अव्हां थोरा नंढड़ा नंढड़ा कॉन्सेप्ट बि ज़रूरु पंहिंजे ज़हन में रखो, छाकाणि त इहे नंढड़ा नंढड़ा कॉन्सेप्ट तव्हांजे शख़्सियत खे या तव्हांजे नॉलेज खे गेज करण लाइ काफ़ी आहिनि। ऐं इहो यादि रखो त ॿोली तमामु वसीउ सब्जेक्ट आहे। उन जे इल्म खे हासिलु करण लाइ अव्हांखे कुझु बुनियादी नोयत जा किताब पढ़णा पवंदा त जीअं तव्हांजो बेड़ो पार थी सघे।
इन सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ जा जेके मयारी जेके लहजा आहिनि उहे बि तव्हांखे ज़हन में हुजणु खपनि। सिंधी ॿोलीअ जा 7 लहजा रिपोर्ट थियनि था इदारनि असांजे किताबनि में। उन्हनि लहजनि में असांखे सभ खां वधीक मयारी लहजो जेको आहे उहो शाहती परगणे जो जेको लिखत में बि तदरीसी किताबनि में बि असांखे मिले थो, नसाबी किताबनि में मिले थो, ऐं वधीक ऑथेंटिक क़ाबिल क़बूल जेको लहजो आहे उहो असांजो शाहती परगणे जो या विचोले, जंहिंखे विचोलो बि चऊं था असां, उनजो आहे। अच्छा, हाणे सरे वारो जेको हिसो आहे या उतरादी जेको लहजो आहे उहो बि सिंधी ॿोलीअ जो लहजो आहे। विचोलो बि असांजो सिंधी ॿोलीअ जो लहजो आहे। लाड़ी जेको असांजे लाड़पट में जेको ॻाल्हायो वञे थो उनखे लाड़ी लहजो चयो थो वञे, इहो बि असांजो सिंधीअ जो लहजो आहे। इन सां गॾोगॾु असांजो कच्छी लहजो, लासी लहजो, इहे लहजा असांजा। जदगाली लहजो आहे, इहो हिकिड़ो अहम सुवाल माण्हू मुंहिंजी पवंदा आहिनि त बाबा इहो जदगाली लहजो किथां जो आहे, कहिड़े इलाइक़े में ॻाल्हायो वेंदो आहे। त इहो बि तव्हांजे ज़हन में हुजे त इहो मकरान जो जेको इलाइक़ो आहे, क़दीम वक़्त में मकरान बि असांजो हिसो हूंदो हो, त उन में जेको सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे उनखे जेको आहे उहो असां जदगाली लहजो चवंदा आहियूं। ऐं लासी लहजो बि असांजी सिंधी ॿोलीअ जो लहजो आहे। त हीअ लहजा बि अव्हांजे ज़हन में हुजणु खपनि। ऐं इन सां गॾोगॾु कुझु बुनियादी नोयत जा सवाल, मिसाल जे तौर ते कॾहिं कॾहिं इहो बि सुवालु पुछियो वेंदो आहे त बाबा हीअ जेके टंडा आहिनि इहे आहिनि छा? तव्हां ॿुधाए सघंदो त इहे टंडा आहिनि छा? त जेकर तव्हांजे इल्म में हूंदो तव्हां ॿुधाईंदो साईं, टंडा जेके आहिनि उहो मीरनि जे दौर में आबाद थिया। ऐं टंडो चइबो आहे इलाइक़े खे, वेढ़े खे ऐं ॻोठ खे, नंढड़े ॻोठ खे। उहे जेके टंडा हुआ उहे मीरनि जे दौर में जॾहिं मीरनि जा सिपह सालार हूंदा हुआ, यानी आर्मी चीफ हूंदा हुआ या फ़ौजी हूंदा हुआ, उहे उन्हनि खे हिकिड़ा इलाइक़ा विरहाए ॾिनल हूंदा हुआ। उहे उन्हनि इलाइक़नि में न सिर्फ़ु पाण रहंदा हुआ पर पूरी कम्यूनिटी खे, पंहिंजनि साथियुनि खे रहाईंदा हुआ, पंहिंजनि फ़ौजनि खे रहाईंदा हुआ। ऐं ईअं सम्झो त उहे जेके टंडा हुआ उहे नंढड़ियूं हिकिड़े क़िस्म जूं छावणियूं हूंदियूं हुयूं, उन में इहे मीरनि जा सिपह सालार रहंदा हुआ। इन जे करे उनखे टंडो चइजे थो। ऐं सिंधीअ में इहो बि तव्हां खां पुछी सघंदा त टंडा कुझु नाला ॿुधायो, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, टंडो हैदर, टंडो ग़ुलाम हैदर, टंडो ठोड़ो, टंडो बस्ती ख़ान ऐं टंडो मोहम्मद ख़ान, टंडो ठोड़ो, खोड़ सारा ॻणाए सघजनि था पिया। त अव्हांजे ज़हन में इहो बज़ाहिर इहो नंढिड़ो सुवाल आहे, मतिलबु तव्हांजो उन पासे ध्यानु न वञे, पर कॾहिं कॾहिं इन क़िस्म जा सुवाल बि ईंदा आहिनि। इहो बि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त हर क़िस्म जी इंफॉर्मेशन जेतिरी तव्हांखे हूंदी त ओतिरो तव्हां सवलाईअ सां करे सघो था इम्तिहान खे पास। उन सां गॾोगॾु ॿी जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा ॻाल्हि आहे त सिंधी जेको ग्रामर आहे उन जा कुझु कोर थाट्स तव्हांखे ज़रूरु पढ़णु खपनि। मां मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयां थो पियो, सीरीज़ ऐं हिकिड़ो सीक्वेंस में तव्हांखे मथां का शइ नज़र न बि ईंदी हुजे, पर जेके ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में ईंदियूं थियूं वञनि त मां उहे तव्हां सां शेयर थो कयां त जीअं थोरे वक़्त में घणी खां घणियूं शयूं शेयर करे सघजनि। इन जे करे तव्हां इन तरतीब ॾांहुं न वञिजो त सवेर हिकिड़ी ॻाल्हि कयईं त हाणे वरी ओचितो सिंधी ग्रामर तरफ़ अची वियो। त इहे ॻाल्हियूं ईंदियूं वेंदियूं जीअं त तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं। सिंधी ग्रामर जा मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो जेको किताबु आहे सिंधी व्याकरण, वॾो सिंधी व्याकरण, उनखे ज़रूरु तव्हां पढ़िजो। उनजा थोरा बेसिक कॉन्सेप्ट्स तव्हांजे ज़हन में हुजनि। ज़मीर छा आहे, ज़मीर मुतकलिम छा आहे, ज़मीर जा क़िस्म कहिड़ा आहिनि, ज़मीर ख़ालिस छा आहे, ज़मीर मुबहम छा आहे, ज़मीर इशारो, पोइ इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे तव्हांखे थोरियूं थिकियूं पढ़णियूं पवंदियूं त जीअं कहिड़े वक़्त में जेकॾहिं टोकिन सवाल थी वञे त अव्हांखे आसानी पैदा थी वञे। उमेद आहे त तव्हांखे असांजूं हीअ वीडियोज़ मां कोशिशि कयां थो त मुख़्तसिर ऐं नंढियूं वीडियोज़ ठाहियां त जीअं तव्हांखे घणे खां घणो मवाद बि ॾेई सघिजे ऐं तव्हांखे हरू भरू बि लेंदी कंहिं वीडियोज़ में इंगेज न रखिजे। ऐं मुख़्तलिफ़ नॉलेज खे शेयर कीअं कबो आहे उन जा कॉन्सेप्ट बि तव्हांखे इंशाअल्लाह ताला क्लियर थी वेंदा। वरी ईंदड़ कंहिं नए वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं मोकिलणी न आहे। पंहिंजे मेज़बान सतार सरो खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर ते ॾांहुं